ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर जी अदालत भाजाई ते तशद्दुद कंदड़ ॿिनि ॾेरनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदार दादलो जामरी ऐं राज़ी खे हिकु साल जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि पंहिंजी भाजाई नसरीन अली जामरी ते तशद्दुद करे संदसि हथ भञी छॾियो हो। ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर मां अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी अदालत भाजाई ते तशद्दुद कंदड़ ॿिनि ॾेरनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत जवाबदार दादलो जामरी ऐं राज़ी ख़ान के हिकु साल जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि पंहिंजी भाजाई नसरीन अली जामरी ते तशद्दुद करे संदसि हथ भञी छॾियो हो। खैरपुर मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी अदालत भाजाई ते तशद्दुद कंदड़ ॿिनि ॾेरनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत जवाबदार दादलो जामरी ऐं राज़ी खे हिकु साल जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि पंहिंजी भाजाई नसरीन अली खे तशद्दुद करे संदसि हथ भञी छॾियो। अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर अली अकबर गोपांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली अकबर इन हवाले सां आगाह कजो। जी खैरपुर जी मॉडल कोर्ट औरत के जख्मी करण के केस में संदर्भ ॿिनि ॾेरनि खे कैद जी सज़ा ॿुधाए छॾी ऐं सख़्त पेरे सेंट्रल जेल खैरपुर मुंतकिल करे छॾियो आहे। मॉडल ट्रायल कोर्ट जे जज नंबर 2 जे वसीम बशीर खोसो जी अदालत में बी सेक्शन थाने जे हद ॻोठ जानमाऊ जावरी में 3 महीना अॻु घरेलू तकरार तां लठियनि जा वार करे पंहिंजी भॼाई मौसूमात नसरीन ज़ाल हिम्मत अली जावरी जो हथ भञी खे ज़ख्मी करण केस में मुलविस जवाबदार संदर देश दादलो जावरी ऐं जावरी मथां टियों साबित थियण ते खेनि हिकु साल कैद जी सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल खैरपुर मुंतकिल करे छॾियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अली अकबर गोपांग तफ़सील ॾिना।